कुरान पढ़ा ॻाल्हायो अल्लाह जो कुरान पढ़ा त जेके अल्लाह जे ख़ौफ़ में ज़िंदगी गुज़ारी ॾिठा अल्लाह वटि उन्हनि जो अजर छा आहे ऐं जेके रब जे ख़ौफ़ में ज़िंदगी नथा गुज़ारीनि पंहिंजे मर्ज़ीअ सां ढगनि वांगुरु जानवरनि वांगुरु वतन था ज़िंदगी गुज़ारींदा उन्हनि जे लाइ रब जो क़ुरान छा थो चवे हे सजण साईं जो मलंग फ़क़ीर पंहिंजे तरफ़ खां कुझु बि न चवंदो ऐं रब जे क़ुरान जी आयत पढ़ंदुसि तर्जुमो ॿुधाईंदुसि मस्जिद भर में आ जंहिंजे दिलि में हेतिरो बि शक थिए फ़क़ीर वेठो आहे वञी क़ुरान खणे जे क़ुरान में ईअं लिखियल न हुजे त चोर जी सज़ा हिन फ़क़ीर जी सज़ा पर जे क़ुरान में ईअं ई लिखियल आहे त पोइ ख़ुदा जे वास्ते हे फ़क़ीर तोखे ॿाहूं थो ॿधे त हिन ज़िंदगीअ ते भरवसो न कर भरवसो करणो अथई त मदीने वारे मीर जे निस्बत ते भरवसो अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो जेको भी दुनिया में मां अल्लाह जे ख़ौफ़ में जिंदगी गुज़ारींदो आहे कैसा लेती लेती कयई दिल में ख्याल आयसि कूड़ न हणा मुझो रब ॾिसी रहियो आहे बिरादर जा मामला आया शाहिदी ॾियणी पइजी वई हिकिड़े पासे भावा हिकिड़े पासे दुश्मना हक़ थो चवे त दुश्मन कामयाब थो थिए कूड़ थो चवे त भाव कामयाब थो थिए अंदर मां आवाज़ थो अचे ऐ मां अल्लाह खां डिॼण वारा सच ॻाल्हाए मां रब तोखे ॾिसी रहियो आहियां जेॾी महिल सच ॻाल्हाए भाउ रुसी वियो पर मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थी पयो याद रख मुसलमान तू असां भाव के राज़ी करण जे लाइ करीम रब खे विसारींदा आहियूं इहा ज़िंदगीअ जी वॾी नाकामी आहे पर जेकॾहिं करीम रब खे राज़ी करण जे लाइ पंहिंजे भाउ खे नाराज़ कयई जॾहिं मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे इंसान त छा पर झंगल जा जानवर बि रब ग़ुलाम करे ॾेई छॾींदो आहे अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान जंहिं भी शख्स दुनिया में जिंदगी मां अल्लाह जे ख़ौफ़ में गुज़ारे त मूंखे अल्लाह जे आॾो जवाब ॾियणो आहे क़यामत जे ॾींहुं मूंखे अल्लाह जे दरबार में पेश थियणो आहे हिसाब किताब ॾियणो आहे इहा ॻाल्हि दिमाग़ ते रखी करे जिंदगी गुज़ारी मुंहिंजो रब तो फरमाए मां रब उन जे लाइ ॿ जन्नतूं तयार कयूं आहिनि घणियूं जन्नतूं ॻाल्हायो मां पंहिंजे तरफ़ खां न अल्लाह जो क़ुरान पियो पढ़ा सूरह रहमान मां हाणे ई खोले ॾिसो मोबाइल पई अथव खोले ॾिसो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जेको भी मां अल्लाह जे ख़ौफ़ में ॾिनो त मूंखे पंहिंजे रब जे आॾो क़यामत जे ॾींहुं पेश थियणो आहे पंहिंजे अमलनि जो हिसाब ॾियणो आहे अल्लाह तो फरमाए मां रब खां डिॼण वारा तुंहिंजे लाइ तुंहिंजे रब जोड़ी जन्नतुनि जी तयार करे छॾी आहे घणियूं जन्नतूं ॻाल्हायो त मां वधां ब जन्नतूं अल्लाह तयार कयो कहिड़ियूं ब जन्नतूं रब जे ज़ात बाबरकात तयार कयूं हिकिड़ी जन्नत जो मज़ो जेॾी महिल मौत ईंदो केरु ईंदो मलकल मौत ईंदो हज़रत इज़राइल अल्लाह जे हुक्म सां जी मथां बीहंदो याद रख मौत खे विसारण वारा याद रख मौत खे भुलाइण वारा जीअं ॼांगुरी ॿेर जो ढींघर
कंहिंजो ढींगर बहराड़ी जी बोली यांगुरी बेर नंढा नौजवान त ॾिठी कोन्हे का झंग कटिजी विया पर वॾड़नि खे ख़बर आहे त यांगुरी बेर छा हूंदी आहे जंहिंजो कंडो हीअं हूंदो आहे नंढड़ो हूंदो आहे वठींदो आहे जीअं यांगुरी बेर जो ढींगर तुणियल कप माही गिलजे ज़रो ज़रो करे कप खे टोड़े छॾे इज़राइल जॾहिं साह इंसान जे वजूद मां कढंदो आहे जिस्म खे इहे तकलीफ़ ईंदी आहे कंहिंजे जिस्म खे इहे तकलीफ़ ईंदी जेको ज़िंदगी अल्लाह जे ख़ौफ़ में न गुज़ारींदो आहे जेको रब्बे ज़ुल जलाल जे ख़ौफ़ में ज़िंदगी गुज़ारींदो आहे मुझे मदीने जे मीर फरमायो उन जे जिस्म मां रूह इहे परवाज़ कंदो आहे ॼणु मखण मां ॿार निकिरी वेंदो आहे सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हज़रत इज़राइल अलग अलग तरीक़नि सां साह कढंदो आहे मोमिन जो ॿिए तरीक़े सां गुनहगार जो ॿिए तरीक़े सां काफ़रनि जो टे तरीक़े सां मुझे मदीने जे मीर फरमायो न न तमाम मुसलमाननि जो साह इज़राइल हिकिड़े ई नमूने सां कढंदो आहे आका पोइ हिकिड़नि खे हेॾी तकलीफ़ ॿियनि खे तकलीफ़ नथी थिए मुझे मदीने जे मीर सूरह यूसुफ जी आयत तिलावत कई जागो था सूरह यूसुफ जी आयत इमामुल अंबिया तिलावत फरमाई जंहिंमें अल्लाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो बयान कयो आहे वक़त्ताना ऐदियहुम वकुल्ना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम अल्लाह साईं हिन इको वारनि जे रिज़्क़ में बरकत ॾे यकीन कयो जिते न इको सुठो हूंदो आहे क़ुरान पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे दिलि चवंदी आहे त खोले खोले अल्लाह जो क़ुरान करीम पढ़ा मज़ो अचे थो क़ुरान में या तव्हां मौलूदनि ॿुधण जा शौक़ीन मौलूद पढ़ा ॻाल्हायो छा पढ़ा हथ खणी ॻाल्हायो छा पढ़ा अल्लाह जो सुहिणो क़ुरान जवाब ॾियो छा पढ़ूं मुझे करीम रब जो सुहिणो क़ुरान ओ मुझा मुसलमान भाउ हिन क़ुरान करीम सां प्यार कर रब्बे काबा जो कसम खणी तोखे थो ॿुधायां जेको न अल्लाह जे क़ुरान करीम सां प्यार कंदो आहे पढ़ियल हईं तॾहिं बि प्यार कर अण पढ़ियल हईं तॾहिं बि प्यार कर अण पढ़ियल हईं पढ़ी नथो सघी न क़ुरान खे ॾिसी करे यार जो दीदार कर तेसिताईं दर खां ॿाहिरि न निकिर जेसीं क़ुरान करीम जो दीदार न करी सवेल उथी करे तहज्जुद जी नमाज अदा कर फज्र जी नमाज अदा करे रब जे क़ुरान खे आॾो रखी करे जो सुहिणा मिड़ई पार तूं थई रब जे क़ुरान खे ॾिसंदो वञ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे रुगी आंगुर अशहद फेराईंदो वञ जेतिरियूं आंगुरियूं अशहद जूं फेरायई ईअं सम्झ ॼण तो रब जे क़ुरान जी तिलावत करे छॾी जॾहिं न महशर क़बर में मिट माइट छॾे ऐं सभई पोइते मोटी वेंदा आख़िरी जेको साथी भर में हूंदो आहे उहो बि छॾे जॾहिं मोटी वेंदो आहे ओ मुसलमानो मैयत दाह करे चवंदो आहे ओ मुंहिंजा मिट ओ मुंहिंजा पुट ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा फलाणा छो था मूंखे अकेलो छॾियो वञो उहो दाहूं करे सॾड़ा कंदो आहे छो त वञण वारे जे जुतीअ जो आवाज़ बि मैयत ॿुधंदो आहे पोइ जंहिंजो न क़ुरान सां प्यार हूंदो आहे अञा पंहिंजा निकिरंदा ई कोन्हनि त रब जो क़ुरान अॻे ई सेराज़ीअ खोजे बीही रहंदो आहे हू अल्लाह जे क़ुरान जे इश्क में मौज ऐं मस्तीअ में हूंदो आहे अल्लाह जो क़ुरान चवंदो मौला तूं ॼाणी थो त हिन शख़्स दुनिया में मूंसां केतिरो प्यार कयो हिन मूंसां यारी निभाई आहे मौला जी इजाज़त ॾे त मां बि हिन सां पंहिंजी यारी निभाए ॾेखारियां
मुझा सुहना अल्लाह जे कुरान करीम सां प्यार कर, अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कर, अल्लाह जे सुहणे कुरान करीम के चुम, रुगी मथे अतुर अंबीर हणी रखी न छॾ घर में पैसन लिकाइण जे लाइ, सोन लिकाइण जे लाइ। कुरान पैसन लिकाइण लाइ कोन आयो आ, कुरान सोन लिकाइण लाइ कोन आयो आ, पर सच इहो आ त इहो ई तुंहिंजो अक़ीदो तुंहिंजे लाइ काफ़ी आ त तूं समझी थो जेकर चोर भी आया त पैसा कुरान में ॾिसी छॾे वेंदा त भले मां कीअं खणो। सची ॻाल्हि आहे न, सोन लिकाए रखंदो हुई कुरान जे हेठों, जे चोर अची बि विया त चवंदा कुरान जे हेठों कीअं खणो। को सोची नथो त दुनिया जो चोर जंहिंखे सॼूं था मना बेकार में बेकार चोर खे सॾींदा हूं, वॾो को चोर हुई, जेकॾहिं कुरान जो हया चोर भी करे थो त ॿुधाए त क़बर कुरान जो केतिरो ख़्याल कंदी। मुंहिंजो रब कुरान करीम जे सदके केतिरा अजर अता फरमाई। जो इंशाअल्लाह ताला रात जो सुम्हंदासीं पोइ कुझु न कुझु कुरान पढ़ी सुम्हंदासीं, कुझु न कुझु हिकिड़ी आयत ॿियो कुझु बि नथो अचई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम त अचई थी न मुस्लमान, इहा बि कुरान जी आयत आहे, इहा ई तिलावत करे सुम्ही पओ, अल्लाह कंदो त रात तुंहिंजी ख़ैर जी गुज़री वेंदी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदा जे खौफ जी हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां 10 बजे जे हिसाब सां पूरो टाइम ते आयो हुउसि। सजण साईं जो फ़कीर हाँ टाइम जी पाबंदी कंदो हाँ, तव्हां यार अचणन में लेट करे छॾी, मज़ो ईंदो आहे मूंखे जॾहिं मां माण्हुनि जो इंतज़ार कंदो आहियां, ख़ुशी थींदी आहे त मौलवीन जो इंतज़ार त माण्हू कंदा आहिनि, पर कॾहिं मौलवी बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिकनि जे अचण जो इंतज़ार कनि, ॾाढो मज़ो ईंदो आहे। इन करे पोइ बि इंशाअल्लाह ताला उम्मीद आहे त 12 खां अॻु में तव्हांखे फारिग कंदुसि, तव्हां घणो परेशान न थीजो त मौलवी अलाए केतिरो अॻिते हलंदो। बसि हिकु ॿ ॻाल्हि करे वठां खुदा जे खौफ जी, छो त ही महीनो आहे शोबान जो। छाजो महीनो आहे? वरी ॻाल्हायो, छाजो महीनो आहे? शोबान। मदीने जे साईं फरमाए शोबान शहरी, शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आहे। शोबान कंहिंजो महीनो आहे? मां मुस्तफ़ा जो महीनो आहे। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रमज़ान शरीफ जे महीने को सवा सब खां वधीक रोज़ा मुंहिंजो मदीने जो साईं हिन शोबान जे महीने में रखंदो हो। ई शोबान जो महीनो तयारीअ जो महीनो आहे। छाजी तयारी? अॻियां भलारो रमज़ान जो महीनो थो अचे। हुज़ूर फरमायो रमज़ान मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे। मदीने जे साईं जा आशिको, शोबान मुस्तफ़ा जो महीनो आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा दीवानो हिन शोबान में तयारी कयो, हिन शोबान में तयारी कयो त रमज़ान जूं रहमतूं ऐं बरकतूं रब नाज़िल करे ज़िंदगीअ में वरी रमज़ान या नसीबा। हाणे खां ई तयारी कर त रमज़ान जे महीने में इंशाअल्लाह ताला ग़रीबन खे हीअं रोज़ा खोलाईंदुसि, ग़रीबन खे रोज़ा हीअं रखाईंदुसि, फलाणे यतीम खे कपड़नि जो वॻो वठी ॾींदुसि, फलाणी बेवह औरत खे कपड़नि जो वॻो वठी ॾींदुसि, फलाणो मिस्कीन जंहिंजी रोज़ी तंग आहे रमज़ान जे महीने में उन ॾे सहरी अफ़तारीअ ते सामान मोकिलींदुसि, फलाणे ग़रीब जे घर में रमज़ान जे महीने जो राशन वठी ॾींदुसि। मां अल्लाह जे ज़ात जो कसम खणी तव्हांखे थो ॾसां, तव्हां हीअं रखां सोचण शुरू कयो करण जॾहिं रब नसीब करे, हाणे खां ई तव्हांजा दफ़्तर रब नेकनि सां भरपूर करे छॾींदो। अल्लाह जे मखलूक लाइ सोचण शुरू कयो, खुदा जे मखलूक लाइ सोचो त मुंहिंजो करीम रब कंदो त बेड़ो पार थी वेंदो। दिलि चवे थी त मां हिकिड़ी आयत त पढ़ी, ॿी आयत जो तर्जुमो कयां। फअम्मा मन तग़ा व आसरल हयात दुनिया फइन्नल जहीम हियल मअवा। मुझे सुन करीम रब फरमायो, ओ दुनिया जे अयाशियत मगरूर थी जिंदगी गुजारण वारा
टीहों सी पारो कुरान जो खोल पहरी अम्मवारी सूरत छदे सूरतुन नबा छदे करे सूरतुन नाज़िआत खोले दिसो वन्नाज़िआत गरक़ा वन्नाशितात नश्ता जे आखिर में हल मुझो अल्लाह फरमाए तो फअम्मा मन तग़ा वआसरल हयात दुनिया मुझो सुनो करीम रब तो फरमाए जह दुनिया जे नशे में जिंदगी गुजारण शुरू कई जह हुस्न जे दौलत ते जिंदगी गुजारण शुरू कई जह जिस्म जे ताकत ते जिंदगी गुजारण शुरू कई जह जिस्म ते भला कपड़ा पाए करे उन में मगन थी जिंदगी गुजारी सादन लफ्जन में चवा जह मगरूर थी जिंदगी गुजारी दुनिया जे ख्वाहिशन में गुजारी रब जो कुरान तो चवे फइन्नल जहीम हियल मअवा रब चवे तो याद रख मां अल्लाह भी तुझे ला जहन्नम के तैयार करे छलियो आ जागो था कौन था जागो था ए जेको तहां के नात खान आई बेचारा हलंदड़ बोलवी बुधाईंदा हन त मुसलमान दोज़ख में कोन विंदो इहा गलत गाल था बुधाइन मां रब जो कुरान बुधाइण ला तैयार हा मुसलमान दोज़ख में हमेशा जे ला कोन रहंदो पर जहन्नम में विंदो जरूर चो त कुरान पढ़ी बुधाया त छाजे करे विंदो कुरान सच्चो आ न जवाब दियो कुरान सच्चो आ न मां कुरान पढ़ी बुधाया वत छाजे करे जहन्नम में दो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो फी जन्नती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जन्नती जहन्नमी आमो सामो एक ॿिए खे ॾिसंदा मता समझी त जन्नत अमेरिका मदीने में हुंदी त जहन्नम वरी अमेरिका में हूंदो न न जन्नत ऐं जहन्नम हीअं गॾियल हूंदा विच में रुॻी पुलसरात जेका वार खां सन्ही आहे माना स्पेस वार जेतिरो हूंदो जहन्नमी बि जन्नतनि खे ॾिसंदा जन्नती बि जहन्नमनि खे ॾिसंदा अकुल वारो सवाल कंदो आहे त पोइ जन्नत जी थधिकार हेॾे कान वेंदी जहन्नम जी बाहि जो असर हेॾे कोन वेंदो त मां उनखे जवाब थो ॾियां त अल्लाह ताला हिन ज़मीन ते जॾहिं मिठो दरिया ऐं कड़ो दरिया हीअं ॿई गॾु बीठा आहिनि ॾिसिजे थो पियो त हे मिठो पाणी आहे हे कड़ो पाणी आहे न ही हेॾे थो वञे न ही हेॾे थो वञे विच में दीवार बि कान्हे विच में पर्दो बि कोन्हे हे सभु कुझु छा आहे इहा मुंहिंजे अल्लाह जी बेलियाज़ी आहे रब थो चवे जीअं मिठे पाणीअ में ताक़त नाहे कड़े दे वञे कड़े जे कड़े में ताक़त नाहे मिठे दे वञे जॾहिं पाणीअ खे गॾु हुअण जे बावजूद ताक़त नाहे त जन्नत ऐं जहन्नम खे बि ताक़त जवाब दियो जन्नत ऐं जहन्नम खे बि ताक़त नाहे जेसिताईं मुंहिंजो अल्लाह इजाज़त न ॾे मुंहिंजे सोणे करीम रब फरमायो जन्नत में रहण वारा जहन्नमनि खे सुञाणंदा ॾे ख़बर अदा फलाणो हई न हा फलाणो हा जहन्नम में खैर में आयो है कुरान तो माना तो जमा अल्लाह जो कुरान तो कुरान टीहो पारो खोल फी जन्नती यतसाअलून जन्नत में रहण वारो पुछंदो अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जेको जहन्नम जे बाग में जुर्मन जे करे सड़ी रहियो हूंदो जन्नत वारो न खां सवाल कंदो अदा दे ख़बर छाजे करे जहन्नम में सड़ी रहियो वा सवाल कदहिं कंदो जो जॾहिं क़यामत खां पोइ जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम में सवाल कदहिं कंदो जॾहिं दोज़खी दोज़ख में जन्नती जन्नत में पर अल्लाह जे कुरान 1400 साल अॻु ज़ुबाने मुस्तफ़ा मां ॿुधायो त जन्नत ऐं जहन्नम जी हक़ीक़त ही जन्नती सवाल कंदो दे ख़बर जहन्नम में छाजे ला सड़ी रहियो आहे रब जो कुरान तो चवे जहन्नमी जवाब ॾींदो क़ालू चवंदो लम नकु मिनल मुसल्लीन
यार कहिड़ियूं ॻाल्हियूं तो पुछी अज़ान जो आवाज़ भी कन ते ईंदो हुयो मगर मां निमाज़ ते कोन वींदो हुयुसि सवड़ छिके मथों विझंदो हुयुसि दुकान ते वेठो हूंदो हुयुसि हय्या अल सलाह जो आवाज़ पवंदो हुयो मां दुकान बंदि कोन कंदो हुयुसि दुनिया जा कम कोन छॾींदो हुयुसि अगर मां दुनिया जा कम छॾे गरम बिस्तरो छॾे निमाज़ पढ़ा त जहन्नम में कोन वञा जहन्नम में इन करे वयो हां जो मुझे रब मुखे मुजरिम डिक्लेयर करे छॾियो त जेको निमाज़ न पढ़ंदो मां रब तो चवां उहो मुजरिम उहो जहन्नम में वेंदो ॻाल्हायो क़ुरान सचो आहे या न पोइ मुला चवे त न कोई दोज़ख में न वेंदो ॻाल्हि ॿुधो शेरो शाइरी बि हद जी हुजे अल्लाह जे क़ुरान खां मथे कुछ भी न अल्लाह जे क़ुरान खां मथे कुछ भी ना है हाणे तू सोचींदे यार पो मूं त ही 80 साल या 30 साल निमाज़ कान पढ़ी आ मां त अड़जी वियुसि पोइ हाणे मुंहिंजो छा थींदो मायूस न थी हुज़ूर जो उम्मती हई मुंहिंजे रब जे ज़ात क़ुरान में तोखे बि जवाब ॾिनो आहे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम मुझे अल्लाह जे ज़ात तोखे भी जवाब ॾिनो ओ घणा गुनाह करण वारा मां अल्लाह जो क़ुरान ॿुधण वारा 40 साल निमाज़ कान पढ़ी थई मौला कान पढ़ी तमे मस्जिद जो दर ही कोन ॾिठो तमे मुलन ते खिली खिली खेरो थी वेंदो हां हाणे मां गुनाह कीअं माफ़ कराया रब चवे थो जे मुझे मुस्तफ़ा जो उम्मती न हुजी हां मां अल्लाह भी पंहिंजे कुदरत जो जलाल ॾेखारिया हां मुझे महबूब जो उम्मती तोखे बनायो थमे तो ला खैर जो दरो खोले छॾियो थमे हीअं रही हलिया अल्लाह जो क़ुरान तो चवे हीअं रही हलिया पगोढ़ा मां अल्लाह जे आदो गाड़े हाणे तौबह कर मां अल्लाह जी ज़ात मरण खां अॻु में जी तौबह क़बूल कंदो हां उन जे गुनाहन खे मेटे वरी एतिरा सवाब भी अता करे छॾींदो हां डिज न मायूस न थी हिम्मत कर खुदा मौक़ो ॾिनो थई ये जिंदगी सदाई कोन रहंदी या जवानी सदाई कोन हुंदी इहो हुस्न सदाई कोन हुंदो या कुर्सी सदाई कान हुंदी या ताकत सदाई कान हुंदी उजड़ गए वो बाग यार जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे मुसलमान इहो सब कुछ हिते छॾे वेंदे अज देर न कर अल्लाह जे दरबार में बैठो ही न इते जो इते रुगी दिल में सच्ची तौबह कर जरूरी कोन्हे त कंहिं मौलवीअ जे आॾो करी जरूरी कोन्हे त राज जे आॾो रोई रुगी कंधड़ो हेठ करे चो मौला मुझे दिल जा मालिक तू जानी थो अज तौबह कयम वरी बदमाशी न कंदुसि मौला मुझा गुनाह मुआफ कर मुखे निमाज जी तौफीक दे मुखे गरीबन सा मोहब्बत जी तौफीक दे मौला मिस्कीनन जो हमदर्द बना हाणे तौबह कर मौत जी खबर ना है बे पहिरे ते मोहलत मिले या न मिले तुझी रब इते ही दुआ कबूल करे छदे जिंदगी जा गुनाह मेटे छदे रब जी आदो तेरी का चौ त मां कुरान पढ़ा इजाजत दियो त मां कुरान पढ़ा लेकिन मां आयत पूरी कया जन्नती कंहिंखो पुछंदा जहन्नमिन खां जहन्नमी जवाब छा ॾींदा उहे जवाब ॾींदा निमाज़ कोन पढ़ंदा हुयासीं वरी उहे जन्नती ॿियनि जहन्नमिन खां पुछंदा ॾे ख़बर निमाज़ त 5 ई टाइम पढ़ंदे हुए रोज़ा भी रखंदे हुए उम्रे ते भी वेंदे हुए हर साल हज भी कंदे हुए तू दोज़ख में खैर में पियो सड़ी जागो था
पुछंदसि त निमाज़ हो त निमाज़ न पढ़ंदो हो, तू तो निमाज़ भी पढ़ंदो हुए, हर साल उम्रे ते भी सभिनी खां पहिरीं वेंदे हुए, रोज़ा भी सभई रखंदो हुए, दे ख़बर तू ख़ैर में दे दोज़ख में पियो सड़ी। अल्लाह जो क़ुरान तो ॿुधाए उहो जवाब ॾींदो वलम नकु नुतिमुल नमाज़ूं भी पढ़ंदो हुयुसि, रोज़ा भी रखंदो हुयुसि, हज भी कंदो हुयुसि, मगर ग़रीबन खे खाधो को न खाराईंदो हुयुसि, पाड़े जे मिस्कीनन जी सार कोन लहंदो हुयुसि, पंहिंजे बच्चन खे 10 वॻा रमज़ान शरीफ़ जे ईद ते वठी ॾिनमि। यतीम पाड़े में हुया, कंहिं यतीम खे सादिड़ो वॻो बि न वठी ॾिनमि, कंहिं यतीम खे जुतड़ी बि वठी न ॾिनमि। पाड़े में बेवाह औरत हुई, उन जी कॾहिं सार कान लधमि, बसि पंहिंजे पाण में पंहिंजे बचड़न में ख़ुशि हुयुसि। मुंहिंजे अल्लाह खे इहा ख़ुशी बि मुंहिंजी कान वणी आहे। रब चवे थो निमाज़ूं ज़कातूं हज इहे मुंहिंजे लाइ, पर मुंहिंजे मख़लूक जो हक़ रहाए आयो आहे। मां अल्लाह तोखे मुआफ़ नथो कयां जेसी मुंहिंजी मख़लूक तोखे माफ़ी न ॾे। इन ॾोह जी सज़ा में जहन्नम में सड़। यार जे कॾहिं मां ग़रीबन खे खाधो खाराया त अॼु जहन्नम जे बाहि में को न सड़ा। जागो था हिकड़ी शइ कॾहिं नोट कई अथव, उहा कहिड़ी, कॾहिं मौलवीअ खे ख़ैरात कंदे ॾिठो अथव? ॻाल्हायो। या कंहिं ज़ाकिर खे ख़ैरात कंदे ॾिठो अथव? छा ग़रीब आहिनि? ॻाल्हायो। मां मौलवी आहियां न, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां। ग़रीब आहिनि छा? न, उन्हनि खे ख़बर ई कोन्हे का त हे ग़ुलाम असगर कले जेको ही हेॾो पिंडाल सजायो आहे, हुनजा केतिरा लख ख़र्च आया। थोड़ी देरि थी त मोह ख़राब कंदा, मानी सुठी त मोह ख़राब कंदा, छो पाण कनि त ख़बर पए त ही प्रोग्राम केतिरा मुश्किल सां थींदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखी छॾियो, निमाज़ूं पढ़णु अलॻि शइ आहे, रोज़ा रखणु अलॻि शइ आहे, हज करणु अलॻि शइ आहे। इहे सभई पंहिंजे लाइ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो ख़ैरुन्नास मन यनफउन्नास। दुनिया जे अंदर सभिनी इंसानन में भलो उहो आहे जेको ॿिए खे फ़ाइदो पहुचाए। मौलवी हई, पीर हई, जेको कुझु आहीं, भलो तॾहिं थींदे जॾहिं अल्लाह जे मख़लूक जे लाइ भलो सोचींदे। कंहिं ग़रीब जी, कंहिं मिस्कीन जी, कंहिं यतीम जी मदद कर त पोइ इहे निमाज़ूं, इहे रोज़ा, इहे ज़कातूं, इहे हज इहे परवाज़ कंदा जीअं न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राकेट या उॾामी वञी मथे पहुचंदो आहे। इहे तुंहिंजा अमल बि अल्लाह जे दरबार में परवाज़ करे वेंदा। जेकॾहिं ज़िंदगीअ में ख़ुदा जे ख़ौफ़ न आहे, ख़ुदा जे ख़ौफ़ जी इहा निशानी आहे त अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर त रब तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार करे छॾे। हर टाइम ॾे थो निहारियां जो ॾिसां पियो थो देगिन मथां देगियूं लहनि पियूं, अमां खे बि ख़ुशबू ईंदी हूंदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा 15 मिंट या 10 मिंट जेके तव्हां चओ, इहो अधु कलाकु उहो थो चए जेको गरम गरम नाश्तो करे आयो, उनखे इहो अंदाज़ो कोन्हे त हिते शुगर जा मरीज़ बि हूंदा। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे मां थोरो मुरकायो। ॻाल्हि जे सॼे जो मक़सदु निचूड़ ॻाल्हि जो मूं पेश करे छॾियो। जेकॾहिं सम्झी विया हो त मूंसां पोइ हा कयो। सॼी ॻाल्हि जो निचूड़ छा आहे त ज़िंदगी गुज़ारणी आहे पर अल्लाह जे ख़ौफ़ में गुज़ारणी आहे। सॼी ॻाल्हि जो निचूड़ छा आहे? ज़िंदगी गुज़ारणी आहे पर ॻाल्हायो अल्लाह जे ख़ौफ़ में। हाणे अल्लाह जो ख़ौफ़ कीअं? कुंड में वञी वेही रहूं, मस्जिद में वञी बसि कपिड़ो मत, न ईअं न।
हारी आही मुर्स मानू थी हार पोकर, जमींदार आही मुर्स मानू थी जमींदारी कर, गवर्नमेंट जो मुलाजिम आई मुर्स मानू थी नौकरी कर, जहीं भी फील्ड में आही कारोबार थे मुर्स मानू थी कारोबार कर। खुदा जो खौफ रुगी इहो रख त कैसा ना इंसाफी न थे, कंहिंजो हक गज़ब न करी, कैसा धोखो न करी, कैसा कूड़ न हणी, कैसा बनंबरी न करी। ऐं जेडी महल भी पंहिंजे दुनिया जे धंधे ते भी लगो पियो हई, जेडी मल भी वक्त मिलई हथ कमकार दे हुजे, दिल ही पंहिंजे यार दे हुजे, घड़ी घड़ी दिल के आथत वेठो दे। जे कारोबार तो पियो करी त थोड़ी भी तौर में हेडे होडे न कजा, दिल में सोच जा हिन के त खबर काने पर मुझो करीम रब मुखे दिसी रहो आ। जे हारी आही जमींदार सजी राह तुझे हवाले करे छडिया, इए न थे त रात जो दिसी केर कोने रख एकड़ो पाच को कुले ते खबरदार थी, जमींदार न तो दिसे पर मुझो रब तोखे दिसी रहो आ। जे जमींदार हई त जेडी मल कलम खणी लिखी त इहो न सोच जा त हारी वेचारो त अनपढ़ला उनके खबर ही कोने का, लिखी तो छडिया हे कलर जे ला 1550 रुपया ऐं वरी उन जे मथा ही इंटरेस्ट 1500 रुपया। खुदा जो खौफ कजा, हारी बेशक गरीब बेसमझा न थो समझे पर थोड़ो मथे निहार दिसण वारी जात तोखे दिसी रही आ। उन रब खां डिगी करे फैसलो कजा, उन अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजार जा। खुदा जो कसम जन जिंदगी खौफ में गुजारी आ, उन जे ला मुझे रब दुनिया में अलाए छा खो छा करे छडियो। कुरान जी हिकड़ी आयत बाकी पढ़ा जंहिंमें खुशखबरी आ त जेके जिंदगी खुदा जे खौफ में गुजारींदा हन अल्लाह उन्हनि खे कहिड़ो अजर अता फरमाईंदो आ। पढ़ा हिकड़ी आयत कुरान जी, जागो था ये सब हिते पियो हूंदो, ये सब कुछ हिते पियो हूंदो, तव्हां सां न हुयासीं। अजकल झेड़ो जमीन ते विखुन ते झेड़ो, बेसन ते झेड़ो, बन्ने जे कर ते जो मुसलमानो मुसलमानो खुदा जो खौफ कयो। मुंजीड़े मुंजी मुंजीड़े तुझी छाहे छाते तुझो दिमाग खराब थियो, तुझी त पंहिंजी जान भी तुझी काने, तू जो इंसान दिमाग खराब छो थियो छाते आ। अगर ये तुझी जान पंहिंजी आ त सजी जिंदगी जिंदा रही ॾेखार, जॾहिं तुझी जान ई तुझी काने त ही दुनिया जो निजाम तुझो किथों आ। ए आरजी तौर अल्लाह जे ज़ात सब के जिम्मेवारी ॾिनियूं हन, जीअं कंहिंखे जिम्मेवारी हूंदी आहे त तोखे ही एकड़ संभालणो आहे, जमींदार चवंदो आहे तोखे ही 88 संभालणो आहे, ईअं हर कंहिंजूं अल्लाह बि जिम्मेवारियूं ॾिनियूं हन। अगर कंहिंखे खुदा ज़मीन ॾिनी आहे इन लाइ कान ॾिनी आहे त तुंहिंजी ज़मीन आहे, रब चवे थो ज़मीन मुंहिंजी आहे, मां तोखे संभालण जो अख़्तियार ॾिनो आहे त मुंहिंजे ज़मीन ते इंसाफ़ ऐं अदल कर, मुंहिंजे ज़मीन ते ख़ैर ऐं बरकत खे क़ाइमु कर त मां अल्लाह तुंहिंजी उहो क़बर जो कानो जेको तुंहिंजो ज़मीन वारो आहे मां रब उनखे कुशादो करे छॾियां। ओ खणी कुझ वया कीन अदा खणी कुझ वया कीन, जे मालिक लखन जा लटे आया काधी ॾई मण मिटीअ जा। ओ खणी कुझ वया कीन खणी कुझ वया कीन, जे मालिक लखन जा लटे आया काधी ॾई मण मिटीअ जा। है वॾे नाज़ सां जेके घुमंदा जेके हलंदा जेके, पाए बेस सुहिणा घुमंदा जेके घुमंदा जेके, है वञी बेस पाए वञी बेस पाए, यार सुता अॼु कफन जा लटे आया कांधी ॾई मण मिटीअ जा। हुया महफ़िल जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू, बदसूह में से शहज़ोर माण्हू
शहज़ोर मानो कब्र में सुता से, कब्र में सुता से पल्ले लजे सुखन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टी जा हंधे माग जन जी हुई हा कहलदी, हुई हा कहलदी इसी जने जो चेहरो दिलड़ी हुई ठरंदी, दिलड़ी हुई ठरंदी रहा गुल से नाहिन, रहा गुल से नाहिन यार दुनिया जे चमन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टी जा अताफानी आगे इसारो जमानो, इसारो जमानो जबे सच तो खे नादिर निमाणो, नादिर निमाणो जुदा थी व्याजे के अदा जुदा थी व्याजे के हुया ठार अखिन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टी जा एकड़े दे सबई छड़े वींदा अच तो पांजे उन कब्र के सुणो करण जे ला आखिरी कुरान करीम जी आयत तर्जुमो बुधो बस दुआए खैर नंगर तैयार अल्लाह जी जात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू हजरत इमाम जाफर सादिक साईं नालो छा वरतो लबड़ा खोले चो हजरत इमाम जाफर सादिक साईं नालो दिल खोले वठो मुखे पक थे त सब मुसलमान हुजूर जा आशिक वेठा आहिनि इमाम जाफर सादिक साईं चो हजरत इमाम जाफर सादिक साईं मुझे महबूब मुस्तफा जो बचड़ो अम्मा खातून जन्नत जो बचड़ो अली उल मुर्तजा शेर खुदा जो बचड़ो हसनैन करीमैन जो बचड़ो इमाम जाफर सादिक साईं जेडी मल कुरान करीम जी तिलावत कंदा होया जहीं पे जगह ते या अय्युहल्लज़ीना आमनू इंदो हुयो पान पी करे अरशद निहारे चवंदा होया लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हाज़िर आया ओ मुझा करीम रब तुझो जाफर सादिक हाज़रा इमाम जाफर सादिक साईं गुलाम ने मुस्तफा के इहा तरबियत दई समझाइन था त जदे कुरान बुधो या कुरान करीम पढ़ो या अय्युहल्लज़ीना आमनू जो आवाज बुधो या दिसो उन मल जो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जो त रब थो चवे ए ईमान वारो चवे मुझा मौला तुझो बानो हाज़िर आ जागो था बानो चवे मुझा करीम रब तुझो बानो हाज़िरा अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सभई चो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जाओ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक दिल में तसव्वुर कयो त कुरान चयो ए ईमान वारो असां चयो हाज़िर आहियूं मुझा मौला हाज़िर आहियूं या तुंहिंजी हाज़िरी ईमान वारे जे हैसियत में कबूल पवे रब बेड़ो पार करे छॾे अल्लाह ताला अॻियां फरमाए थो ओ मां अल्लाह जे दरबार में जी चवण वारा मां अल्लाह जो हुक्म ॿुधो हा मुझा मौला इन तत्तक़ुल्लाह ऐ लब्बैक चवण
चवण वारा जी मुझा मौला जे कदे तव्हां कुरान तो चवे जे कदे तव्हां मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारियो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में अहिड़ो नूर पैदा कंदुसि जंहिं नूर जे ताक़त सां अखियूं खुलियल हुजनि या बंदि हुजनि मां रब तव्हां खे अहिड़ी ताक़त ॾींदुसि जो ज़मीन जो हक़ बि सुञाणंदो त अर्शन जो हक़ बि सुञाणंदो शर्त कहिड़ो सिर्फ़ हिकिड़ो ऐं ईमान वारो जी मौला जेकॾहिं मां अल्लाह जो ख़ौफ़ दिल में रखो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में फ़र्क़ करण वारो नूर पैदा कंदुसि वयुकफ़िर अन्कुम सय्यआतिकुम मां रब थी करे वाइदो थो कयां त गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि रब थी क़ुरान में वाइदो थो करे गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि वयगफ़िर लकुम ऐं मां अल्लाह तव्हां जा अॻियां कयल गुनाह भी माफ़ करे छॾींदुसि वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम ऐं अल्लाह ओहो जंहिंजे मेहरबानीअ जो को काथो आहे ई कोन को मुंहिंजो करीम रब अण खुट मेहरबानियूं करण वारो आहे हुकुम कहिड़ो मिलियो सिर्फ़ हिकिड़ो कहिड़ो ज़िंदगी गुज़ार पर ख़ौफ़ में गुज़ार त किथे ही कम जीअं न हिकिड़ो औलाद डिॼंदो आहे रांदि ते वञा न वञा मतां बाबो कावड़िजी वञे हिकिड़ो ॿार इहो सोचींदो आहे हिकिड़े खे फ़िक्र ई कोन हूंदो आहे निकिरी हलियो वेंदो आहे ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे जेको पंहिंजे पीउ जो ख़ौफ़ रखंदो आहे उनखे बैलेंस रखणो पवंदो आहे त वञा या न वञा बाबो नाराज़ त कोन थींदो ऐं जंहिंखे पीउ जो फ़िक्र ई न हूंदो आहे उनखे परवाह ई कान्हे निकिरी वियो जेॾी महिल मोटियुसि त यादि रखो हो लावारिस आहे ऐं जेको डिॼे थो उहो वारिस वारो आहे तवजह कयो उहो वारिस वारो आहे हुज़ूर जी उम्मत वारिसीअ वारी आहे लावारिस न आहियूं पोइ जेको वारिस वारो हूंदो आहे उहो डिॼंदो आहे त किथे मुंहिंजो वारिस नाराज़ न थी वञे ऐं मुस्लमानो अचो त पंहिंजे पाण खे इमामुल अंबिया जहिड़ो महबूब रब वारिस था फरमायो आहे अल्लाह जी वारसी क़बूल कंदे मां अञा ईअं चवां जेको न पंहिंजे कामिल मुर्शिद खे पंहिंजो वारिस सम्झंदो आहे उहो बि सोचींदो आहे त मुंहिंजे मुर्शिदनि जो फरमायो आहे सजण साईं जो ऐलान कयो त ओ मुस्लमानो ईंदे वींदे मुल्क ते हिक ॿिए खे चओ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू सच पुछो सजण साईं जो इहो जुमिलो ॿुधी करे मां थोरो किताबनि में तहक़ीक़ कई मुला माण्हू जो थियो त महबूबनि जो हेॾो वॾो जुमिलो फरमायो आहे इन जे पुठियां राज़ कहिड़ो आहे त जॾहिं किताबनि खे खोलियुमि त नज़र आयो जॾहिं न मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह कोहे तूर ते घुरायो हो 40 पटियूं अल्लाह जे ज़ात मूसा अलैहिस्सलाम खे अता फरमायो पढ़ी वरी पोइ अचजां जॾहिं न मूसा कलीमुल्लाह पढ़ी आयो अल्लाह जे ज़ात पुछो त पढ़ी आए जी मुंहिंजा मौला पढ़ी आयो हां छा ॾिठो अथई मौला ॿियो त सभु कुझु ॾिठुमि पर हिकिड़ी क़ौम जो हिकिड़ी क़ौम जो ज़िक्र पढ़ियो अथमि मौला उहा अहिड़ी क़ौम हूंदी जेका राति जो गुनाह कंदी ॾींहं जो गुनाहनि खां पाक थी वेंदी रब फरमायो हा अहिड़ी क़ौम पैदा कंदुसि हज़रत मूसा चयो मौला पोइ तुंहिंजो कलीम हा इहा क़ौम त मूंखे ॾे रब चयो मूसा तोखे न मौला पैदा जो कंदे रब तो चवे पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा जे लाइ पैदा कंदुसि पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा लाइ पैदा कंदुसि पोइ हज़रत मूसा अर्ज़ कयो मौला भला उन्हनि जो अमल कहिड़ो हूंदो उहे कंदा छा राति जो गुनाह सुबुह जो माफ़ी अल्लाह फरमायो उहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा अहिड़ा आशिक हूंदा राति जो गुनाह कयूं पर जॾहिं सुबुह थियो उथिया जीअं जो घर खां ॿाहिरि निकिता जंहिं मुस्लमान भाउ खे ॾिठूं खिली चयूं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू इन मुर्की हुनखे सलाम
वरायो हुन मुर्गी चयो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू रब हिन जा गुनाह भी माफ़ करे छड्या त हुन जा गुनाह भी माफ़ करे छड्या हलंदे ईंदे वींदे सलाम हुजूर फरमा अफ़शु सलाम बैनकुम दर हिकड़े जे विच में सलाम खे आम कयो सलाम वराईंदा वया जवाब वठंदा वया शाम ताईं जो घर पहुता सजी रात वारा गुनाह मुझे रब मेटे छड्या देखियो अल्लाह जी ज़ात लिखी छड्यो ॾियो ख़बर अमल सवलो आ ॾुखियो जवाब ॾियो सवलो आ ॾुखियो आ ऐं सादन लफ़्ज़नि में चवां नाराज़ न थियो त अस्सलामु अलैकुम चवण सां नेकियूं वधियूं गुनाह ख़त्म थिया नाराज़ न थीजो जेको न घरों निकिरे साम्हूं ॾिसे कंहिं हमरा खे बूथ हीअं करे मतां इहो सलाम वराए मूंखे जवाब ॾियणो पवे या वरी मूंखे सलाम वराइणो पवे इन करे बूथ हेॾे करे अॼुकल्ह त फैशन निकिरी पियो आहे सायो करे बस मोबाइल कढी करे अगले खे ॻाल्हाइणो कोन्हे मोबाइल कढी करे हरू भरू है ईअं कंदो थे हो सम्झंदो त मूंखे ॾिठई कोन अरे यादि रखी छॾ मुस्लमान उन ॾिठो न ॾिठो मुंहिंजो रब तोखे ॾिसी रहियो आहे इन तोखे ॾिठो या न ॾिठो मुंहिंजो रब तोखे दिलि चवे थी क़ुरान हिते बि पढ़ी वठां इजाज़त ॾियो क़ुरान मूं क़ुरान करीम न सीने में मुर्शिदन करीमन सजण साईं जे निगाह सां इन सीने में महफूज़ आहे क़ुरान चवंदो आहे सॼी राति बि महफ़िल हले पर ही फ़क़ीर क़ुरान पढ़णु बंदि कोन कंदो आहे हर ॻाल्हि ते क़ुरान पढ़ंदुसि वारस भञी छॾी मानी देर कान्हे का हिकिड़ी आयत थो पढ़ां जानी अल्लाह ताला क़ुरान में फरमायो व असिरु क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर अल्लाह फरमाए थो होरियां आवाज करी या ॾाढियां आवाज करी मां अल्लाह तुंहिंजो होरियां आवाज भी ॿुधां थो मां अल्लाह तुंहिंजो ॾाढियां आवाज भी ॿुधां थो पर जे आवाज भी न करी रुॻी दिल में ख़्याल करी मां रब तुंहिंजे दिल जो ख़्याल भी ॿुधां थो ओ ॿिए खे सलाम वराइण जे बजाय कूड़ जी मोबाइल कढी करे बूथ हींअर करण वारा हुनखे त न ख़बर पई पर सोच अजुर ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह अजुर ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे उहो ॼाणे थो त तुंहिंजे नियत में केतिरो फुतूर आहे सलाम वराइण सां जवाब मिलण सां ॿिन्ही जा गुनाह मुआफ़ थींदा आहिनि पोइ जेको सलाम ॼाणी माणी न वराए या जवाब ॼाणी माणी न ॾे ख़बर उन जो दफ़्तर गुनाहनि सां कारो थींदो या न थींदो जवाब ॾियो उन जो मिसाल ईअं आहे सॼी राति तहजुद पढ़ी निमाज़ूं पढ़ी नफ़िल पढ़ी सुबुह जो फज्र पढ़ी सुबुह जो उथियो अल्लाह जे मख़लूक सां हिन सां सलाम कोन्हे वराइणो हिन सां सलाम कोन्हे वराइणो सॼी राति जी इबादत हणी ख़ाक करे छॾी ए मुस्लमान रुॻी इबादत काफ़ी कोन्हे का हिन मख़लूक जा बि असांजे मथां हक़ आहिनि अचो त हे विच मां जेके दूरियूं आहिनि ख़तमु कयूं कसम अथव ख़ुदा जे ज़ात जो मूंखे सची दिल सां ॿुधायो ॿ माण्हू हिक ॿिए सां नथा ॻाल्हाइनि 4 महीना कावड़िया वेठा आहिनि ॻाल्हि कहिड़ी हूंदी गॾह गाह में पियो इले था कावड़ियो या फलाणे हीअं कयो ऐं मुस्लमान ये अॼु हुज़ूर जो फरमान ॿुधी जेकॾहिं हिकु दिलि में पको अज़म कई त अॼु मां अदे करीम दाद सां वञी सलाम वराईंदुसि या अदे अली असगर कल्लो उहो चवे त अॼु जेको मूं पंहिंजे बाबा साईं मरहूम मोहम्मद चनेसर जो ईसाले सवाब ला महफ़िल कराई आहे क़ुरान ॿुधो आहे हदीस ॿुधी आहे मां फलाणो सां माण्हू सां कोन ॻाल्हाईंदो आहियां पर अॼु निकिरंदुसि जीअं मिलंदो हुनखे सलाम कंदुसि कसम थई ख़ुदा जो न ॻाल्हाइण वारा जन हिक ॿिए खे हिकिड़ो चवे अस्सलामु अलैकुम ॿियो मुर्गी वालेकुम सलाम चवंदो या कोन चवंदो जवाब ॾियो जॾहिं न ॻाल्हाइण वारा हुया त हू हेॾे मुंहुं पियो करे हू हेॾे मुंहुं पियो करे हू हिन लाइ ग़लति पियो सोचे ही हिन लाइ ग़लति पियो सोचे जॾहिं खां अस्सलामु अलैकुम शुरू थी वियो सभई दुश्मनीअ जूं दीवारियूं ख़त्म थी वियूं अॼु अस्सलामु अलैकुम सुभाणे सीनो सीने सां मिलाए भाउ कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं ख़ैर आहे यादि रखी छॾियो दुनिया जूं बरकतूं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे सुन्नत में आहिनि त जन्नत जूं हवाऊं बि मुंहिंजे हुज़ूर जे सुन्नत
में हन अचो त हुजूर जे सुन्नत खे ज़िंदह कयूं अचो त महबूब मुस्तफ़ा जे हुक्मन ते अमल कयूं जेके मुर्शिद करीम हुक्म ॾियनि था साहिब शरीयत वारा हुक्म ॾियनि था उन्हनि हुक्मन ते अमल कयूं अल्लाह जी ज़ात बाबरकात मु गुनहगार जो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए खुदा जा बाना मखलूक जो ख्याल रखो मुझा दोस्तों अचो त अॼु खां अज़म कयूं त इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ईअं गुज़ारींदासीं जवाब ॾियो ज़िंदगी ईअं गुज़ारींदासीं न अदा हिक ॿिए सां सलाम दुआ कंदासीं केॾी न ख़ुशी थींदी केॾो न मुंहिंजो आख़िरत में अजर थी पवंदो जॾहिं को विढ़ियल हिक ॿिए खे हितां उथी वञी चवंदो यार अॼु क़ुरान ॿुधो अथमि अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू हो चवे वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्लाह ताला छा फरमायो व अस्लिहू ज़ात बैनिकुम ॿिन जे दरमियान में सुलह करायो जेको न ॿिन जे दरमियान में सुलह कराईंदो आहे मुंहिंजो करीम रब तो फरमाए उन फर्श ते सुलह करायो मां रब अर्श ते उन जे लाइ रस्ता बिन जे विच में ठाह करायो शैतान वारो किरदार अदा न कयो बिन के बेढ़ायो न अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नत वन नास इंसान ऐं शैतान बिनी जे ला रब जे ज़ात फरमायो आ त जिन्न हुजन या इंसान उन बिनी जो किरदार शैतान वारो आ केड़ो जेके युवस्विसु वाट वी देखे जे खबर थई फलाणो तोला छा पियो चवे वो बेचारो पुरसुकून पे वयो हुन जे दिल में खदशात पैदा करे छॾे मुंहिंजो रब तो चवे याद रख पुरसुकून दिल में विसविसा विझण वारा मां रब तोखे ॼाणा थो मां रब तोखे कॾहिं बि मुआफ़ न कंदुसि जो तो ॿिन जे दिलनि में दूरी कई आहे जेको ॿिन जे विच में दूरी कंदो रब उन खे मुआफ़ न कंदो जेको ॿिन दूर दिलनि खे हिक ॿिए जे वेझो कंदो मुंहिंजो रब उन खे हुज़ूर जी कचहरी नसीब फरमाईंदो छा कंदासीं जवाब ॾियो छा कंदासीं दूरियूं मिटाईंदासीं या दूरियूं वधाईंदासीं हथड़ो खणी मलाइका शाहिदी ॾिन हथड़ो खणी जवाब ॾियो इंशाअल्लाह दूरियूं दूर कंदासीं अल्लाह जे मखलूक खे करीब कंदासीं दुश्मनियूं ख़त्म करे अस्सलामु अलैकुम आम कंदासीं अल्लाह जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वरी बाक़ी फरमाइशूं कंहिं ॿिए दफ़े गर्मी आहे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हिकु भेरो अलहम्द शरीफ ऐं चार टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ दुआ खत्म थींदी नंगर तैयार आहे तव्हां खे हिते नंगर पहुची वेंदो जेकी कुल शरीफ पढ़ियो फी सबीलिल्लाह बख्शीदड़ जे हवाले अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾींदो अल्लाह सही उन्हनि खे हिदायत ॾींदो इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन और रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार दिलन जा हाल ॼाणदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ मुंहिंजा सुहिणा करीम रब असां सभिनी गुनहगारनि जे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमाइजां मुंहिंजा करीम रब असां जे दिलनि खे हिक ॿिए जे लाइ नरम बनाइजां जेके बि हिक ॿिए सां कावड़ियल आहिनि मुंहिंजा करीम रब उन्हनि जे दिलनि खे हुज़ूर जो आशिक़ ऐं दीवानो बनाए हिक ॿिए सां कावड़ छॾण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां क़ुरान करीम जा ख़त्म शरीफ़ 16 या 21 जेके दोस्तनि चया जेका तिलावत थी जेको कुझु ख़ैर ख़ैरात कयो वियो जेको कुझु कलाम पढ़ियो वियो मुंहिंजा अल्लाह साईं उन सब जो सवाब तूं ॼाणी थो तो करीम रब जे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में पेश कयूं था मुंहिंजा मालिक मिठड़ा कबूल फरमा हदियतन तोहफतन मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुजूर में पेश था कयूं मुझा मदीने जा मीर पंहिंजे गुलामन जो तोहफो कबूल फरमाइजा या अल्लाह मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन तमाम ईमान वारन औरत
औरतुन के पढ़ी ईसाले सवाब था कयो मुझा करीम रब हुजूर जे उम्मत जी बख्शिश फरमाए जा खुसूसन मरहूम मगफूर मरहूम मोहम्मद चन्ने सर कलो ऐं उन जा जमी अजीजो अकारब जेके दुनिया छॾे विया मुंहिंजा अल्लाह सईं उन्हनि जे बख्शिश जे हक़ में असां गुनहगारनि जी दुआ क़बूल फरमाए जा मुंहिंजा सुहिणा करीम रब महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सजी उम्मत जी बख्शिश फरमाए जा खुसूसन असांजो प्यारो दोस्त मरहूम अमानुल्लाह खोसो दुनिया छॾे चुको या अल्लाह उन मरहूम जी भी बख्शिश फरमाए जा उन जे पोयं रखे सब्र जमील जी तौफीक अता फरमाए जा अदा अली असगर कल्लो उन जे भाइरनि जो मुंहिंजा करीम रब कयल खैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए जा असां सभिनी जे दिलनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए जा और रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।